हलियो हलियो कमरे से तो हलियो खबर पे मुर्स मारो आयन सिंधी हलियो 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 रुजू ना या पाण का निकलो बाहर अड़े उन्हें कट नहीं कर ठीक सा बेन का उसा पानी सामने उन्हें कट अलग के अंदर जा पुलिस इतने बिठो तू बाहर निकल निकल सामने को बियो मारो अंदर ठीक है हां यार सामोरा किल खड़ी है मुझे ರಂಗುನತೆ ಕಾಟುಕೊಲೆತೆ ಟಪ್ ಮತ್ತೆ अस्सलाम वालेकुम सिंधी भाइयों कैसे हो ठीक हो तो भाई आज मैं दिखाने वाला हूँ फुल सिंधी में गेम सिंधी कमेंट्री में कि जब चार सिंधी आपस में मिलते हैं तो कैसे मजे से गेम खेलते हैं मजा आ जाएगा फुल देखिएगा आगे आगे आओ वाला ते कनाडो नहीं बहुत बड़ी वॉच आउट लंडन बाहर पे कवर मुके देख कवर लंडन हेलो लंडन और ते अरे है ना तुम्हारी तोड़िया ऐसी वार को यार तुम विरण तो बन क्यों भला इतने मानो लगे पे तो हल्ला दे असली बोल तो भाई हिते थिंदन बकिल ठीक आहे हिते जेको आहे वहां सिंधी भाई सफ़ा धमाका करण वारा आहिनि ख़बर पवंदी इन्हनि खे सिंधी आया आहिनि ख़बर पवंदी इन्हनि खे सिंधी आया आहिनि पर यार ही पाण में विढ़ण बंदि कनि त पाण बि केॾा हलूं न रुॻो हिन जा झगड़ा पाण में विड़ा पिया आहिनि बबास नहीं मारदा न असां में मन ॿियनि में एतिरी हिमत आहे असांखे मारण जी सिंधी छा कयूं भागो भाग रहा हूँ मैं क्या मथे नोके तुम अरे आता हूँ जाऊँ हाँ मुख्य कौन के काउंट दिन हमारा के सिंधी लथा नहीं थे हाई बार यही पे नहीं थे जाम अरे मुख्य वट नॉकआउट कर दे वाओ तो करी ना पर असा के मुख्य रोके नॉकआउट में पॉइंट कमरेड एरा मानो एकड़ो मिशन पूरो कया तो ना करे तो बिठा होने छा मुख्य कवर दीजो आ गया तो ना सोचते लेफ्ट में जाम मेन पास है कुंड में ऊपर वसी मारे पास है इतने वॉच आउट अंदर जब पड़े किथे लिखी वेठो मारण ना असांखे मुर्स माण्हू ते घुमी यार किथे आ वॉच आउट हल मजा ला असां जॾहिं सिंधी पाण में हुजूं त लूट कंहिंखे करण न बाबा सवाल ई न आहे पैदा कहिड़े हिकिड़ी ॿी टीम असांखे नज़र ईंदी आहे वरी असां वेंदा आहियूं चक्कर जाए गुण जे इच्छा के लवर यार बकरे लब क्या नहीं वर के छा यार वो इन लाइ चवंदो आहे न तव्हां मूंखे किल करण ॾियो परे पासे हुन मूंखे लॻिया लॻा वञा परे कहिड़ो पासो निकाल ॿियो पासो अड़े मथे धंधो पोइ छा मिली न अड़े तक सिकन वठी ने पाण सर्वाइव कंदा तू बस ॻाल्हि खत्म ये तो अपन ने सोचा ही नहीं चूतियो ताई ये तो अपन ने सोचा ही नहीं वॉच आउट जल्द प्रकाश परे कौन से ने तू परे जामा परे न परे परे थे भाई मार यार सुनो आरामिया मते ते महीना लूट खणी गले बंजो तू चूतियो अरे हेठो जो हलो शाबाश बिना लूट फाइनली सिंधियुनि ही किलो फतह करे वरितो गैर हाणे असां वेंदासीं हेठि ऐं हेठि जेको आहे धूमधाम करण वारा आहियूं ख़बर पए त बाबा सिंधी आया आहिनि ईअं थोरी न साम्हूं हिकिड़ो बोट वेठो पिया बोट मूंखे मारण ॾियो ये पे चढ़ाई वरी चादर दे तो फाइनली बोट मिली विधो वाली भाग के अलरकास कमरेड हल माण्हू ॻोल्हियूं वाले बैठो ने हां हाड़ के ना वाल मथे वियो हां प्यार कराणो कोनी
हेॾा हाणे वेंदासीं हाणे त हिते हिकिड़ो ड्रॉप तेरे नज़र तो आयो, पहिरियां मूं ज़मत चयो हलो हेॾा ड्रॉप लूटूं, ख़बर ध्यानु पवे हेॾा सिंधी आया आहिनि चरिया बिना। बच्चे में पता नहीं चलता भाई। हाणे तेरे मिली ने साइड डब्ल्यू मतलब कीड़ो हो ना भाई भाई ओ ते भाई वीडियो थी माण्हू Watch out! Watch मुझे out! ख्याल था देख तो बिठो ॿुधाई हाणे नो नो कहिड़ो नो का 3 हिटर ते आयो हो भाऊ नशो पीतल जे अॼु सुठो कोई सरियाम। भैया वाह हलो यार हलो हलो रश क्यों किल भला थी यार। निकिरो निकिरो निकिरो। जयलाल भाई हलियो जयलाल ने गाॾी हलाए तूं उते ज़हरा जला घर में हलियो हलियो कामेर सिधो हलियो, ख़बर पए मुड़ुसु माण्हू आया आहिनि सिंधी। हलियो 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 रुजूं था या पाण हिननि खां। घर में हा गॾ लो लो निकिरो ॿाहिरि उन मौके खड़ सामने ने खड़ ने जमल खड़ गया मते ठीकु आहे ॿियनि खां ॾिसो न पाण ई साम्हूं उन खड़ हला अंदरि जा पुलिस हिते बीठो आहीं तूं भले निकर निकर साम्हूं हिकिड़ो ॿियो माण्हू अंदरि ठीकु हेड कोने आहे तुम हा यार साम्हूं वारा किल खड़ी आहे मुंहिंजो मारे भी दे हमरा बेदर्दी में अरे साम्हूं वारे खे कोन थींदुसि अरे ये भी खराब वींजा वञा थो कवर ॾिजां फुल मूंखे ठीकु आहे फुल कवर ॾिजां अल्लाह ते हलण जी कर अरे यार ओए के ग्रेनेड हो कीअं आयो ओ लो जयला तुझे लो बची जल्दी कर पुछियोसीं ज़हरीला मार ये पई तो ख़ुदा बुदा जी मुंह में हिन टाइम ते ॻाल्हाईंदा कयो यार यार चङो ना बोली पर जना सकी पई ना आके ई जेको रकास आहे न रकास इहो ये ॿियो ने असांजी टीम जो सभिनी खां फनी ऐं बहितरीनु खिलाड़ी आहे ऐं कामरेडी ऐं मुड़ुसु माण्हू थी विढ़ंदा आहियूं टिका पोइ असांखे टोकंदो आहे रकास त मुड़ुसु माण्हू थी विया आहियो न हाणे मरो या मारो ऐं ज़हरीला ऐं ख़बर आहे ज़हरीला असां सभिनी जी जान ओए बसि नोक थी यार हुते जो नोक माल थियो और भेण जो मारे घर में कोन ना कर रकास छोकिरी खां मरी वियो तूं यार वो चुतिया रिवाइव दे यार ॿुधी मर यार न कटाए छॾियो तो बस छॾ यार रकास न कटाए छॾियो छॾ यार तूं बस दे यार अरे तू हिते की ते आयो सो न ते दुआ अरे भाई हां हिते मेरे उस्ताद हलो बाबा बस फुल मुझसे होते जेको हलो अंदरि घिरी मारूं था हिननि खे ख़बर पए ओए हिननि खे ये ख़बर तो पियो बजा मस्ती पकड़ कनि पिया मस्ती कनि पिया रेला फ्लैंक कर पूरो मथा रेला पर गाॾी सही हलाइजा महिरबानी करे हा हिते न मारे छॾिया यार तन्या बनंदी हां टंडे सिद्धे दी अब रेडी जाओ Watch ना out! हां मते आउट दो ना कोन ने कोड भी कोन हां ई बेता ने सामू दे संगा इतना दे ट्रंडे यार हलियो हली यो लो हां यार मरी गया मरियासीं हाणे वियासीं न बाबा हां ने कुछ हेल्थ अंदाज़ लेफ्ट राइट बस हो तो बच्चे ले का तुम कर मोटे सीधा पूरी उठी ना कोऑपरेट अरे ने दिया भैंस की टांग लेफ्ट राइट करे कोन मैं सीधो पे गायो यार आज एड़ो इरिटेट वक्त ये तो मोटे हेठा हेठा चिड़ बट चिड़ हेठा चे हेठा मथे प्लीज मुझे आलू चिड़ बटंदी है अॼु चिड़ वठे बि चिड़ देगा तो अलाए छो अॼु तूं माना वाजिब जुर्म है सिंह न मारा थई या देखो केडा वी मारे हेडा पासे अच ना केडा में आई तू ओए विचार चल भैया जी बावा किल की हुई हणी थोड़ो हेठ रख अरे हाँ बस ये मत ना दे हैं जो तू वस्ती मां ते वञ न देखदा हिते पोयां छा पियो करी चोब मां से चूतिए के मन तो आएगा गाल 100 मीटर 150 मीटर हाँ पर रकास भैया छो भला छोकिरी केन हथां करे तूं घड़ी घड़ी गोलियूं नौकरी थी यार छॾ यार कड़ो बसि न कड़ थियो पर इन करे बैरल सा क्या ना हाँ तो घर में वञो पोइ वो सामने वाली स्कोर भली दो गाड़ी कौन कहना मैं बगीरा भजा मार पीछो ओने ओने का है ना स्पीड में वो तो ऑन ड्राइव हो गया
पी लीजिए मचान हमरा ट्रेनर रेटा नहीं ने ये भी आने क्या लंडन तो 15 बजे इंतजार दे मता निकरन गाउन अची आओ गाड़ी खणी वन बंद वन ओ वो ये जान नहीं मत गया ना कराओ ये उन्हें कुछ चाटी यारे पास इतने ना एनिमेट करे उन्होंने ये भी मैं खेड़ो चाहिए तोखे यार आकार मथे दे 145 ते कार है मथे मारन दे हां इते 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 एनिमेट करो ये ओए उन्हें दिसी ना ना तू रखियो नहीं सदी सदी बे तो याने कौन अच्छा है ना शहजादो मथे बैठो आ तो खणनो आया वो गाड़ी छडेला उसी में केना कम वे लियो गाड़ी छडे हाँ मानू वे गोले कत्तर ना मत बताओ बेटा हमें मानो चिया ना बात सही मान रखे थे पर डबल माइंड थी चारो चा करे देख ना पंहिंजी पी जगह ते लगे थोड़ा सही मानो पर बोले या न तो वञे उते माण्हू आहिनि स्नाइपर अरे खणी अरे ओ भाऊ घर में सुतो पियो या तू यार हालत एॾा जंग लॻी पई आहे तू वरी सुतो पियो हिते स्नाइपर जिथे मां मरियो हुते पूरी टीम दवा कवर ॾिजां मूंखे ज़ेला ज़ेला कवर ॾिजां ॿुधी पियो न ओ प्रो प्लेयर स्नाइपर न खण दे हिन पासे अॻियां थी हिन पासे हले मुंहिंजे पोयां हलियो हा ठीकु आहे अरे हली अरे अरे Watch out! Watch out! Marked a location. Marked a location. यार कैंपर कसम सां ओयो असांजो हाणे प्रो प्लेयर सो ज़ेला छा थो करे यार बे वाह ज़ेला वाह ज़ेला वाह दिसियो दे गेम वाह रे मच वाह मोटरसाइकिल ते घुमंदा नहीं ख़ैर हुन में त चिकन न थियो सोचो हिकिड़ो ॿियो मैच खेॾां हुन में मूंखे चिकन ॾेखारियां त बाबा अञा वरी खेॾायूं हिकिड़ो ॿियो मैच लेकिन इन में कामेड वारा न आहिनि इन में आहिनि ॿ ॿिया भला खिलाड़ी बल्कि टे हिकिड़ी छोकिरी ऐं ॿ छोकिरा आहिनि जंहिंमें रीला साबिर आहे ठीकु आहे त बाबा हिते नोवा में लहूं था पर मज़ा लाइ हिते नोवा में बि केरु लको हुजे केर ई कोन हूंदो आहे ख़ाली सही आहे उनखां पोइ ॾिसो डायरेक्ट खाली ऐं बिल्कुलु नहीं लूट कंदा कलाक पूरो पोइ ॾिसंदा पोइ माण्हू मारदा अरे हलो विड़ो जान चलो Excellent work. असांजे ख़ैर त हिते ॾिसंदा आहियूं हिकिड़ो ड्रॉप थींदो आहे ड्रॉप वटि वेंदा आहियूं तव्हांखे ख़बर आहे सिंधी मुड़ुसु माण्हू आहिनि किथां था ॾिजनि पोइ पहिरियों Watch out! ॾिसूं Watch था out! आहिनि घणा Watch पोइ out! हूंदा ऐं हिते वॾो ट्विस्ट अचण वारो आहे मुंहिंजा टई जेके आहिनि खिलाड़ी नॉक थियण साम्हूं वारा माण्हू न मथे घर में वो हुन गाड़ी पे बीठे हैं हिकिड़ो बंदो देखने में आयो है Marked a location. ओए ओए हिकिड़ो कमु कयूं हिकिड़ो ई बंदो हुयो बजी हिकिड़ो बंदो अचो था गाड़ी का अचो था हलो हलो तव्हां बजी Watch out! यार हाँ अरे यार ना 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 नदी अरे यार अरे यार Watch out! Watch out! अच्छा ख़ैर हिते मुंहिंजा थींदा टई खिलाड़ी नॉक ऐं पोइ हिते वरी बोट बचींदो आहे हिकिड़े हमरा खे फुल खाइण लाइ त मूं चयो पहिरियां बोट खे मारियां ईअं न हिकिड़े हमरा असांखे फुल न कयो वञे असांजी प्रो प्लेयर खे त पोइ ख़ैर हाणे हिननि खे रिवाइव कंदसि ऐं पोइ वरी था हलूं रश करणु साल दी गाड़ी में जंप न दे हाँ देखो देखो असली वीडियो काटे थे अगर हिते साम्हूं ई हिकिड़ो स्क्वाड हूंदो आहे लेकिन स्कूल अपार्टमेंट में कोन हूंदो आहे थोरो ॿाहिरि हूंदो आहे पहिरियों असां ॾिसंदा आहियूं त हिते पाण ॾिसूं केरु आहे त कोन फुल गुंडागर्दी मशीन गन हथ में आहे लाइट मशीन हथ में आहे फुल गुंडागर्दी असां करे किथे छॾूं ठीकु आहे
त हिते साम्हूं ई दुकान उहे विढ़नि पिया साम्हूं हिते कलर चेक कजो भाउ जो कलर चेक करे ऐं ज़रूरु सब्सक्राइब लाइक कजो ऐं कमेंट बि कजो कलर चेक कजो ठीकु आहे बल्कि कलर न हिते जेको आहे न अवां संदे भाउ जो रिफ्लेक्स चेक कजो ठीकु आहे जेको न कंदो आहे पोइ हाणे हलो भाउ फुल रश कयूं हिते पूरा 4 ॼणा आहिनि रिफ्लेक्स ज़रूरु चेक कजो तो भाउ कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो केरु हाणे असां वेंदासीं ज़ोन में ऐं पोइ ज़ोन खां पोइ अव्हांखे चिकन करूं डायरेक्ट बस बच्चा चेक रख साईं वो छिके रखने घंटों के अब्बा अरे यार है ओए गाड़ी में वो बेटा का निकलो अच्छा रे Watch बंदा out! Watch out! ये फुल डैमेज है दिल्ली सूट है तेरेला कौन भैया मुखे मार जा वन ने उतर मत भैया वो निकल सही कवर जा जवान बचियो अच्छा बैठा Marked a Zell location. lighting, Zell lighting.